guys, welcome to the Chamdiya Ji Sambhala special skincare series in Sindhi. Sindhi में Hi guys, hi माण्हू. I hope तव्हां सभु ठीकु आहियो. असां इंसाननि जे शरीर जो सभिनी खां वॾो ऑर्गन बॉडी पार्ट स्किन हूंदी आहे, चमड़ी हूंदी आहे. एंड मूंखे स्किन केयर में ॾाढो शौक़ु आहे, चमड़ीअ जी देखभाल करण जो ॾाढो शौक़ु आहे. एंड मां स्किन केयर ते किताब पढ़ंदी रहंदी आहियां, डर्मेटोलॉजिस्ट सां ॻाल्हाईंदी रहंदी आहियां. त मां चयो ख़ासि स्किन केयर सीरीज़ चालू कयां सिंधीअ में, जेको बेसिक ॻाल्हियूं कवर कंदो. फर्स्ट वीडियो जेको आहे, जेको अॼु जो वीडियो आहे, उहो आहे पंहिंजे चमड़ीअ जे पंहिंजे स्किन जो टाइप फाइंड आउट कयो, स्किन जो नमूनो फाइंड आउट कयो. उन में अलॻि अलॻि कैटेगरीज थींदियूं आहिनि, त उहो असां डिस्कस कंदासीं. सेकेंड वीडियो जेको आहे उहो हूंदो पंहिंजो फेस वॉश कीअं सिलेक्ट कयो, छाकाणि मार्केट में 1000 खां मथे फेस वॉशिस अवेलेबल आहिनि. थर्ड जेको आहे मॉइस्चराइज़र कीअं सिलेक्ट कयो पंहिंजे फेस टाइप जे हिसाब सां. ऐं फाइनली फोर्थ सभिनी खां इम्पॉर्टेंट, सनस्क्रीन कहिड़े बेसिस ते चूज़ कयो. त एवरी डे जेको असां स्किन केयर आहे, जेको हिकदमि बेसिक स्किन केयर आहे, जेको बेसिक चमड़ीअ जी देखभाल आहे, हिकदमि सवलो जेको रोज़ जो हुजणु खपे, उहो आहे पंहिंजो फेस जो टाइप ख़बर हुजणु खपे, कहिड़ो फेस वॉश, कहिड़ो मॉइस्चराइज़र ऐं कहिड़ी सनस्क्रीन. इन्हनि 4 विषयनि ते टॉपिक्स ते 4 वीडियोज़ मे जो महीनो, इहो महीनो डेडिकेट थियल आहे. त अचो असां ॻाल्हायूं पहिरें टॉपिक ते. हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि कहिड़े कहिड़े नमूननि जूं चमड़ियूं हूंदियूं आहिनि, स्किन जा कहिड़ा कहिड़ा टाइप्स थींदा आहिनि. एंड उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि तव्हां पंहिंजी स्किन टाइप, पंहिंजे चमड़ीअ जो नमूनो कीअं था ॻोल्हे सघो, कीअं था फाइंड आउट करे सघो. एंड फाइनली हिन वीडियो जे एंड में मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि हे जेको पाउच आहे, जेको गिफ्ट थो मिले, मां गिफ्ट थी ॾियां तव्हांखे, उहो तव्हां कीअं था खटी सघो. हाणे असां ॻाल्हायूं था पहिरें स्किन टाइप जे बारे में. पहिरियों नमूनो चमड़ीअ जो, उहो नॉर्मल स्किन. हाणे नॉर्मल स्किन उहा थींदी आहे जिते मोहिरा न हुजनि, मोहिरा माना एक्ने न हुजनि स्किन ते, हिकदमि स्मूथ टेक्सचर हुजे, माना उणावट बनावट सिंधीअ में चइबो आहे, या लसो लॻे हिकदमि, त स्मूथ लॻे हिकदमि, खोड़ो खोड़ो न लॻे, रफ न लॻे फेस. एंड ऑल्सो जेके पोर्स हूंदा आहिनि, नंढा नंढा टंग हूंदा आहिनि, उहे हुजनि ॾाढा नॉर्मल आहिनि, पोर्स हुजनि ॾाढा नॉर्मल आहिनि, बट उन्हनि जी जेकी साइज़ आहे उहा हिकदमि नंढी हुजे, उहा थींदी आहे नॉर्मल स्किन. जेके बेसिकली कुझु बि माना कटे सघे या प्रॉब्लम्स न हुजनि फेस ते, दाणा न हुजनि, मोहिरा न हुजनि, हिकदमि लसी लॻे, उहा थींदी आहे नॉर्मल स्किन. हाणे सेकेंड टाइप आहे जेकी ऑइली स्किन थींदी आहे, जेको तव्हांखे ख़बर हूंदो, अगरि असांजो फेस ॾाढो ऑइली लॻंदो आहे, हिते हिते असांखे ईअं लॻंदो आहे कि नक ते, फोरहेड ते, चिन ते ॾाढो ईअं तेल वांगुरु थो लॻे, ग्रीसी थो लॻे, उनखे चइबो आहे ऑइली स्किन. ऑइली स्किन में जेके मोहिरा थींदा आहिनि, जेके एक्ने थींदा आहिनि, उहे वधीक थियण जा चांसिस हूंदा आहिनि. एंड ऑल्सो उन में स्किन स्मूथ घटि फील थींदी आहे, छाकाणि त दाणा वग़ैरह हूंदा आहिनि, त हिकदमि लसी स्किन न लॻंदी आहे. जेके नंढा नंढा सन्हा सन्हा टुंग हूंदा आहिनि फेस ते, जेके पोर्स थींदा आहिनि, उहे वधीक ओपन हूंदा आहिनि, वॾी साइज़ जा यूजुअली हूंदा आहिनि ऑइली स्किन में. त अगरि तव्हांखे फाइंड आउट करिणो आहे कि तव्हांजी स्किन ऑइली आहे, त अगरि तव्हांखे ॾाढो ऑइल थो अचे फेस ते, बिना कुझु फेस ते लॻाइण आहे, कोई बि प्रोडक्ट स्किन केयर जो या मेकअप जो लॻाइण बिना अगरि तव्हांजे फेस ते ऑइल थो अचे, त माना तव्हांजे फेस जी स्किन ऑइली स्किन आहे. हाणे नेक्स्ट स्किन जी कैटेगरी आहे ड्राई स्किन. सिंधीअ में चऊं त माना सुकल स्किन. तव्हांजी स्किन अगरि हिकदमि ईअं छिकजल थी फील करे, टाइट थी फील करे, ऐं स्किन खे भई सम्झो ईअं चमड़ीअ खे खाधो न मिलियो आहे, मॉइस्चर न मिलियो आहे, त उन स्किन जो टाइप आहे ड्राई स्किन टाइप. हाणे नेक्स्ट कैटेगरी आहे कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किन माना 2 टाइप्स जूं स्किन गॾु आहिनि, माना अधु ऑइली आहे स्किन, अधु ड्राई आहे. एंड इहो स्किन टाइप सभिनी खां वधीक माण्हुनि खे हूंदो आहे, छाकाणि त लॻभॻि ईअं हिकु कैटेगरी में प्रॉपरली वधीक माण्हुनि जो फेस स्किन न वेहंदो आहे. फॉर एग्जाम्पल, मुंहिंजो स्किन टाइप कॉम्बिनेशन स्किन टाइप आहे. मुंहिंजो जेको टी ज़ोन आहे, अगरि असां हिते इंग्लिश में टी लिखूं, मुंहिंजो फोरहेड, नोज़, चिन ऑइली थी वेंदो आहे. ऐं हे जेको एरिया आहे, जेको चीक्स आहे, हितां नेक आहे, ऐं हे साइड जो फोरहेड आहे, इहो सी थो थिए, त इहो सिर्फ़ु ड्राई हूंदो आहे. त टी ज़ोन असांजो ऑइली थी वञे ऐं सी ज़ोन असांजो ड्राई रहे, या त उल्टो, अगरि तव्हां हे ड्राई थो रहे ऐं हे ऑइली थो थी वञे, त इनखे चइबो आहे कॉम्बिनेशन स्किन टाइप. 2 स्किन टाइप्स गॾु आहिनि हिक ई फेस ते. अगरि मिसाल जे तौर ते तव्हां फेस वॉश कयो आहे, पंहिंजो मुंहुं प्रॉपरली धोतो आहे, त उन खां पोइ बि अगरि तव्हांखे किथे किथे ऑइल थो लॻे, किथे किथे फेस हिकदमि ड्राई थो लॻे, त तव्हांजो स्किन टाइप कॉम्बिनेशन स्किन टाइप आहे. हाणे फाइनल कैटेगरी आहे सेंसिटिव स्किन टाइप. सेंसिटिव माना हिकदमि नाज़ुक स्किन, उनखे हिकदमि नाज़ुक चमड़ी. त इन स्किन टाइप खे ॾाढो संभाले करे ट्रीट करिणो पवंदो आहे, ॾाढो संभाले करे उन सां बिहेव करिणो पवंदो आहे, छाकाणि त इन स्किन टाइप खे कोई बि प्रोडक्ट कॾहिं बि कुझु बि एलर्जी कंदो आहे,
एंड उन लाइ तव्हांखे ॾाढो सोचे सम्झी प्रोडक्ट्स लॻाइणा पवंदा आहिनि. कॾहिं कॾहिं ख़ाली हथ लाइण सां स्किन ॻाढ़ी थी वेंदी आहे. त जंहिंजी सेंसिटिव स्किन आहे, जिन माण्हुनि जी सेंसिटिव स्किन जी टाइप आहे, चमड़ी जो नमूनो आहे, उहे ॿियनि माण्हुनि जे कंपेरिज़न में घटि स्किन जा प्रोडक्ट्स यूज़ था करे सघनि. मेकअप प्रोडक्ट्स, स्किन केयर जूं शयूं, छाकाणि त सेंसिटिव स्किन लाइ ख़ासि प्रोडक्ट्स चूज़ करणा पवंदा आहिनि. हाणे मां तव्हांखे 5 नमूना त ॿुधाया चमड़ीअ जा, स्किन टाइप्स जा 5 कैटेगरीज़ मां तव्हांखे ॿुधाया. पर मां तव्हांखे इहा बि ॿुधाइण थी चाहियां कि जेकी असांजी चमड़ी आहे उहा जाम अलॻि अलॻि कारण जे करे, जाम अलॻि अलॻि रीज़न्स जे करे चेंज थींदी रहंदी आहे. जेको वेदर आहे, जिते तव्हां रहिया पिया आहियो, तव्हांजो क्लाइमेट कीअं आहे, तव्हां घणो टेंशन में आहियो, छा था खाधो खाओ, केतिरो था पाणी पीओ, तव्हां कहिड़ियूं दवाऊं वठंदा आहियो, तव्हांजी कहिड़ी मेडिकल ट्रीटमेंट थी हले, तव्हां कहिड़ा प्रोडक्ट्स यूज़ कंदा आहियो फेस ते, इहे सभु रीज़न्स एंड ऑफकोर्स ॿिया बि रीज़न्स आहिनि जेके गॾिजी करे असांजे स्किन टाइप खे चेंज कंदा रहंदा आहिनि. हाणे मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे कि तव्हां पंहिंजे चमड़ीअ जो नमूनो कीअं था ॻोल्हे सघो. पहिरीं स्टेप, राति जो, मिसाल जे तौर ते अॼु राति जो जंहिं महिल तव्हां सुम्हणु वेंदा उन खां अॻु पंहिंजे मुंहं खे सुठी तरह धोई करे सुकाए करे सुम्ही पओ. बट कोशिशि कजो न वधीक हीटर हुजे ऐं AC बि न हुजे, नॉर्मल पंखो ठीकु आहे. सेकेंड स्टेप, मुंहं ते कुझु बि न हणिजो उन राति जो. सेकेंड स्टेप, जंहिं महिल तव्हां सुबुह उथो त तव्हां शीशो खणो ऐं शीशे में ॾिसो कि तव्हांजी चमड़ी किथे ऑयली थी लॻे, या अगरि तव्हांखे ड्राई थी लॻे, छिकियल थी लॻे, नॉर्मल थी लॻे, या किथे किथे थोड़ी ड्राई थी लॻे, किथे किथे ऑयली थी लॻे, उहो तव्हां ध्यान सां हथ लाए करे शीशे में ॾिसिजो. अगरि तव्हांखे पंहिंजी चमड़ी शीशे में ऑयली थी लॻे त तव्हांजी स्किन टाइप ऑयली आहे. अगरि तव्हांखे स्किन छिकियल थी लॻे त तव्हांजी स्किन टाइप ड्राई आहे. अगरि तव्हांखे पंहिंजी स्किन शीशे में अधु ऑयली थी लॻे, किथे किथे ड्राई थी लॻे, किथे किथे ऑयली थी लॻे, त तव्हांजी स्किन टाइप कॉम्बिनेशन आहे. अगरि तव्हांजी स्किन टाइप सेंसिटिव आहे त हाणे ताईं तव्हांखे ख़बर ई हूंदी, छाकाणि त अगरि कुझु रिएक्शन थियो हूंदो, या तव्हांजे हथ लाइण सां, या तव्हांजे कंहिं प्रोडक्ट जे करे, फेस वॉश जे करे तव्हांखे कुझु रिएक्शन थियो हूंदो त तव्हांखे ख़बर हूंदी तव्हांजी स्किन टाइप सेंसिटिव आहे. एंड फाइनली, इहो ॾाढो घटि माण्हुनि जी हूंदी आहे स्किन. अगरि तव्हांजी फेस जी स्किन हिकदमि मस्तु थी फील करे, कुझु ऑयल न आहे, किथे बि छिकियल नथो फील करे, त वाधायूं, तव्हांजी स्किन टाइप नॉर्मल स्किन टाइप आहे. हाणे फाइनली ख़ुशी जी ॻाल्हि, हिन वीडियो ऐं बाक़ी जेके 3 वीडियोस पोस्ट थींदा इन स्किन केयर सीरीज़ में, उहा पूरी थियण खां पोइ इहो हिकिड़ो स्किन केयर पाउच जेको स्किन केयर जे प्रोडक्ट सां भरियल आहे, मां तव्हां मां हिकु ॼणे खे फ्रीअ में मोकिलींदमि एज़ अ गिफ्ट. इहो ॾाढो मस्तु प्यारो सुहिणो स्किन केयर पाउच क्लिनिक जो पाउच आहे जेको मूंखे गिफ्ट मिलियो ऐं मां तव्हांखे थी ॾियां. इन जे अंदरि हिकिड़ो फेस वॉश, हिकिड़ो मॉइस्चराइज़र ऐं हिकिड़ी सनस्क्रीन आहे. तव्हां किथे बि हुजो दुनिया में, इहो गिव अवे खुलियल आहे, इंटरनेशनल आहे. इन गिव अवे में एंटर करण लाइ तव्हांखे 3 सिंपल रूल्स फॉलो करणा आहिनि. फर्स्ट, हिन वीडियो खे लाइक करणो आहे, हेठि आंगूठो दॿायो. सेकेंड, जेको ॻाढ़ो बटन आहे सब्सक्राइब बटन दॿाइणो आहे. द सिंधी गर्ल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणो आहे एंड उन पासे वारी घंटी बि वॼाइणी आहे. थर्ड थिंग एंड फाइनल थिंग, तव्हांखे हेठि कॉमेंट्स में हिन वीडियो जे हेठां मूंखे ॿुधाइणो आहे कि तव्हांखे इहो पाउच छो खटणो आहे. आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो एंड आई होप तव्हांखे इहा स्किन केयर सीरीज़, ये 4 वीडियोस ॾाढा वणंदा, ॾाढा हेल्पफुल थींदा. अगरि तव्हांखे कुझु बि सुवाल हुजे, कुझु बि क्वेश्चन हुजे मुंहिंजे लाइ, प्लीज़ हेठि कॉमेंट्स में लिखो, मां तव्हांखे जवाबु ॾींदमि. असां मिलंदासीं ॿिए संडे ते ॿिए वीडियो में. तेसि ताईं खोड़ प्यार ऐं खोड़ पाणी पीअंदा रहो, एॾी गर्मी आहे, ओ माय गॉड. मिलूं था नेक्स्ट संडे ते फेस वॉश वीडियो में. बाय.